बोल गुरु नानक देव की, साईं लहणा राम साहिब की, साईं लाला राज साहिब की, पूज्य माता साहिब की, पूज्य अम्मा साहिब की, परम पूज्य दादी साहिब की, सर्व संतन महात्माओं की। गुरुअ जी प्यारी साध संगत सभिनी खे ओम शांति। साहिबन मर्दाने जी वेनती ॿुधी हिन रीति नवधा भक्तीअ जो वर्णन कयो। ये पढ़ियोसीं नवधा हिते आहे। तंहिंखां पोइ साहिबन फरमायो त हिन ये नवधा भक्तीअ मां हिकु भक्ति बि जंहिं धारण कई सो कुल समेत संसार खां तरी पार थींदो। एतिरे में भाई लालो आयो ऐं हथ जोड़े वेनती कई त स्वामी रसोई तैयार आहे, हली अंदर खाओ। साहिबन चयो त हिते खणी अचो त खाऊं। भाई लाले चयो त तव्हांजे ॻिचीअ में जणियो पियल आहे, तंहिं करे अंदर चौके में हली रसोई वठो। साहिबन चयो त जेतिरी ज़मीन ईश्वर पाणीअ मथां थापी आहे सा सभु चौको करे ॼाण ऐं उन में जेके सच सां रतल आहिनि से पवित्र करे सम्झ। इहो संसो दिलि मां कढी छॾ। एतिरो ॿुधी भाई लाले माफ़ी वठी रसोई आंदी। मर्दानो बाजरीअ जी सुकल रोटी ॾिसी गणतियूं ठाहिण लॻो। साहिब अंतर्यामी मर्दाने जी दिलि जी ॻाल्हि सम्झी मन में चवण लॻा त मर्दाने खे रोटी पसंदि नथी अचे, पर खाईंदो त पाण ई ख़बर पवंदसि। साहिबन रोटी कढी मर्दाने खे ॾिनी। मर्दाने जां खणी टुकुर वात में विधो त अमृत जो सवादु आयुसि। साहिबन मुश्किल फरमायो त मर्दाना रसोई कीअं आहे? मर्दाने चयो त स्वामी अॻु मंझि मां अमृत ॿुधंदो हुउसि, पर हाणे तव्हांजे दया सां जिन्सी अमृत खाधुमि। भाई लाले हथ जोड़े चयो त स्वामी सभु तव्हांजी कृपा आहे, तव्हां अजायो मूंखे साराए रहिया आहियो। एतिरो चई साहिबन जे चरणनि ते किरी पियो। साहिबन पंहिंजो हथ मथे ते रखियुसि, जंहिं करे कपाट खुली पियसि। बिना करतार जे ॿियो कुझु बि नज़र में न पियो अचेसि। गुरुजन मर्दाने खे चयो त मर्दाना हाणे कहिड़े पासे हलूं? मर्दाने अर्ज़ु कयो त स्वामी मां हरदम तव्हांजे पोयां हलण वारो आहियां। सुबुह थियो। साहिबन चयो लाला करतार चित अथई, हाणे असांजी मोकिलाणी अथई। एतिरो ॿुधी लाले हथ जोड़े साहिबन खे अर्ज़ु कयो त स्वामी मूं मंझि कहिड़ो अवगुण ॾिठो अथव जंहिं करे ग़रीबी खानो छॾे ॿिए पासे था वञो? गुरुजन चयो त तो में कुझु अवगुण कोन्हे, पर हिते जा आदमी असांजे रहण में नाराज़ आहिनि, तंहिं करे तोखां मोकिलाए कंहिं सत्संग जे जॻह में वञी रहंदासूं। लाले अर्ज़ु कयो त माण्हू भले पिया छा ई पाइनि, तव्हां पंहिंजे आनंद में रहो ऐं मां हरदम तव्हांजे शेवा में सुखी थो गुज़ारियां, तंहिं करे मूं ते तव्हां उपकार करे कुझु वक़्तु हिते रहो। साहिबन चयो त इहा तुंहिंजी ॻाल्हि सची आहे। संसार बराबरि अहिड़ो ॾिंगो आहे जंहिंखे अॻु पोइ जी कुझु ख़बर कान्हे। हिननि खे राज़ी करण बि ॾुखियो आहे, छो जो रहिजे त जनम वञे ऐं छॾिजे त चवनि त थियो ई मंझांसि कीन, ऐं जे घुमिजे त चवनि रोलू आहे, जे ॻाल्हाइजे त चवनि बड़बड़ लाइ वेठो आहे, ऐं जे माठ कजे त चवनि चरियो आहे, जंहिं करे राज़ी थियनि। तंहिं करे शाल करतार पत सां निभाए। तंहिंखां सवाइ मर्दानो बि माण्हुनि जे चओ पचओ खां उदास थी पियो आहे। एतिरो ॿुधी लाले हथ जोड़े वेनती कई त स्वामी कृपा करे 1 महीनो मूं वटि ज़रूरु रहो।
दीन दयाल लाले जी वेनती ॿुधी 1 महीनो रहणु क़बूल कयो। साहिब अहमदाबाद में 2 ॾींहं रहिया त मर्दानो हथ जोड़े चवणु लॻो त स्वामी मूंखे मोकल ॾियो त मां घरां थी अचां ऐं वरी जल्द थी अची तव्हांजी शेवा कंदुसि। साहिबनि फरमायो त मर्दाना तुंहिंजो चित हरदम घर में पियो वसे, चङो वञ ऐं जल्द घरां थी अच ऐं असांजी जेका हालति ॾिसी थो साई असांजे घर में ॿुधाइजांइ। मर्दानो मोकल वठी घर रवानो थियो। साहिब लाले जो प्रेम ॾिसी राति लाले जे घर गुज़ारनि ऐं ॾींहं जो जंगल में वञी रहनि। जॾहिं राति जो साहिब लाले जे घर अचनि त लालो प्रेम सां रसोई तयारु करे साहिबनि खे खाराईंदो हो। पोइ साहिब आराम कंदा हुआ त लालो वेही चरणनि खे जोर ॾींदो हो। अहिड़ीअ रीति ब्राह्मण खत्री वैश्य छॾे लाले शूद्र जे घर रसोई वठंदा हुआ, छाकाणि जो गुरुजन प्रेम सां ॿधियल हुआ, जंहिं करे ॿिए वटि कोन वेंदा हुआ। इन ई रीति साहिबनि खे अहमदाबाद में रहंदे 15 ॾींहं गुज़री विया। इन ई अहमदाबाद जो बादशाह हिकु पठाण हूंदो हो ऐं संदसि मंत्री सभु दुष्ट सुभाउ वारा हुआ। उन्हनि मंत्रियुनि मां हिकु मंत्री तमामु खोटे सुभाउ वारो हूंदो हो। संदसि नालो मल्क बागू हो। उन प्रजा खे पीड़े धन कठो कयो ऐं पंहिंजे नाले कढाइण लाइ ब्रह्म भोज करण जो इरादो कयो ऐं सॼे नंगर में ब्राह्मण खत्री वैश्य शूद्र खे नोतो ॾियारे मोकिलियईं। सुबुह जे वक़्तु शहर में नोतो पे ॾिनऊं त उन वक़्तु सचा पातशाह बची उतां लंघिया। नोतो ॾींदड़ ब्राह्मण गुरुजन खे चयो त तपा ब्रह्म भोज छॾे केॾांहुं थो वञी? साहिबनि फरमायो त छाजो ब्रह्म भोज? ब्राह्मण चयो त हिते जे वज़ीर मल्क बागूअ चइनी वर्णनि जी रसोई कई आहे, सो तोखे बि नोतो ॾियां थो, अची रसोई खाइजे। साहिबनि फरमायो त असीं चइनी वर्णनि खां न्यारा दरवेश आहियूं, असांजो रसोईअ सां को बि ज़रूरु कोन्हे। एतिरो ॿुधी ब्राह्मण चयो त तूं बरोबरु कुराई थियो पियो घुमी, पर मल्क बागू ॿुधंदुई त नंगर खां ॿाहिरि कढाए छॾींदुई। एतिरो चई ब्राह्मण हलियो। खिमिया जा सागर सतगुरु शांतीअ सां जंगल में हलिया विया। ॿ पन्ना ई ख़ाली आहिनि सॼा। छापण ईअं रहिजी विया अथनि। हिंदुनि जा घर खुटा आहिनि। गुरुजन चयो त असां फ़क़ीर आहियूं, असां कंहिं ते आसरो कोन रखंदा आहियूं, जेकी सहजे ई मिलंदो आहे सो खाई त्रिपत रहंदा आहियूं। वज़ीर अहिड़ा वचन ॿुधी कावड़जी चवणु लॻो त तोखे कंहिंजो डपु कोन्हे? शूद्र जे घर खाईंदे बाक़ी असांजे सॾ ते कोन थो अची ऐं कंहिंजो चवण बि कोन थो मञी। जेको भोजन ब्राह्मण खत्री वैश्य शूद्र खाई त्रिपत थी विया सो भोजन तोखे कोन थो वणे। एतिरो ॿुधी गुरुजन चयो त चङो, भोजन घुराए त खाऊं। हेॾां वरी साहिबनि लाले खे चयो त जेको बि रोटीअ टुकुर घर में रखियो हुजे सो खणी अच। लालो हुकुम मञी घरां सुकल बाजरीअ जे रोटीअ जो टुकुर खणी आयो ऐं मल्क बागूअ जेको भोजन तयारु करायो सो बि सभा में घुरायईं। जहिड़ो की मालपुड़ा पूरियूं पकवान साहिबनि जे अॻियां खाइण लाइ रखियऊं। श्री गुरु बाबा साॼे हथ में मालपुड़ा पूरी। गुरुजन सभिनी जे विच में आवाज़ करे चयो त मल्क बागू तो माण्हुनि खे पीड़े धन पाण वटि जमा कयो आहे, सो रत असांखे तो खाराई। जंहिं रत खाइण सां कयल पुञ नास थी वञनि। हे मल्क, जंहिंखे विच जी ख़बर न हूंदी ऐं अणॼाणाईअ में रत खाईंदो तंहिंजो मन मलीन थींदो ऐं उहो जीव कॾहिं बि भक्ति न कंदो, मगर जिन खे ख़बर हूंदी से कॾहिं बि तुंहिंजी रोटी न खाईंदा। ऐं जंहिं लाले जी तूं निंदा करी थो उनजे जे रोटीअ मां खीर निकितो आहे। खीर निकिरण जो सबबु इहा आहे जो लाले राति ॾींहं पंहिंजे बाजुनि जो पोरियो करे सच जे कमाईअ मां असांखे रोटी खाराई आहे। जंहिं रोटी खाइण सां
जन्म जन्म जा पाप नाश थी वञनि था ऐं भक्ति प्राप्त थिए थी। तो राति ॾींहं पाप कर्म करे नाणो कठो कयो आहे, जंहिंमां पंहिंजे नामूस लाइ भ्रम बोझ कयो अथई, जंहिंमां पिणु अहंकार वधंदी। तूं घणो ई पंहिंजा पाप लिकाई थो, पर उहे तुंहिंजा पाप जल्द पधरा थियो पवनि। मल्क बाबू अहिड़ा वचन ॿुधी सड़ी भस्म थी वियो, पर जवाबु कुझु न ॾिनई। भला जेको पाण चोर हूंदो सो कहिड़ो जवाबु ॾींदो। कंधु खणी हेठि कयईं, ॼण त का मथां छिप किरी अथसि। सतगुरु इन ई रीति दुष्ट जो मान बनी ॿाहिरि निकिरी विया ऐं लाले सां गॾु घर में हलिया वियासीं। आनंद सां रसोई वठी आरामी थिया। हेॾां दुष्ट मल्क बाबू साहिबनि खां वेर वठण लाइ वीचार करणु लॻो। हिकिड़े ॾींहुं बादशाह जे सभा में आयो ऐं अची बादशाह खे सलाम कयईं। उन ई बादशाह खे हिकु पुटु हो, सो तमामु बीमार थी पियो। घणेई दवाऊं फकियूं कयाऊं, पर फ़ाइदो कुझु बि न थियो। तॾहिं बादशाह मल्क खे चवणु लॻो त पुट जे जांच थियण लाइ पुट जे चाक थियण लाइ केतिरा जतन कया अथमि, पर फ़ाइदो ई कोन थो पवे। तंहिं करे हाणे छा करणु घुरिजे? मल्क बादशाह जा वचन ॿुधी वेर यादि करे हिन रीति चवणु लॻो त कंहिं फ़क़ीर खे ज़बरदस्तीअ सां घुरायो। पहिरियां ई त अदब सां हुन फ़क़ीर खे चओ, जेकॾहिं अदब सां न अचे त सख़्ती कजोसि त जल्दी तव्हांजे पुट खे चाक करे, छाकाणि जो जेके सचा फ़क़ीर आहिनि से ॿिनि ॻाल्हियुनि ते राज़ी थींदा आहिनि, हिकु प्रेम सां, ॿियो सख़्तीअ सां। हाणे जीअं तव्हांखे पसंदि अचे तीअं करियो। एतिरो ॿुधी बादशाह चयो त मूंखे त को बि सचो फ़क़ीर ॾिसण में कोन थो अचे। मल्क चयो त हिकु नानक नाले फ़क़ीर लाले जे घर में रहे थो, सो तमामु कामिल फ़क़ीर आहे। खान पंहिंजा माण्हू ॾियारे मोकिलिया, जे साहिबनि खे खान वटि वठी आया। खान गुरुजन खे ॾिसी चवणु लॻो त हे फ़क़ीर, मुंहिंजो पुटु बीमार आहे, तंहिंखे तूं रोग खां छॾाए, न त क़ैद में मोकिलींदोसि। उते नाना प्रकारनि जी तकलीफ़ ॾिसणी पवंदई ऐं खाधो बि कोन मिलंदई। एतिरो ॿुधी साहिबनि चयो त जंहिं पुट जे बचाइण लाइ एतिरो फतकी थो, सो त जमपुरीअ पहुची वियो अथई। माण्हू मोकिले घर मां ख़बर घुराए, पोइ घणो हुल कर। एतिरो ॿुधी पठाण घर में माण्हू मोकिलियो त घर मां बि माण्हू डोड़ंदो पिए आयो ऐं अची करे खान खे पुट मरण जी ख़बर ॾिनई। खान पुट जे मरण जो ॿुधी घणे शोक सां रोअणु लॻो। साहिब उतां उथी करे जंगल में हलिया विया। इन ई रीति सचा पातशाह एमणाबाद में रहणु लॻा। ॾींहुं जंग में गुज़ारे, राति अची लाले जे घर में रहनि। हाणे एमणाबाद खे छॾे थोरो तलवंडीअ ॾांहुं ध्यानु करियो, जिते पहिरियां ई भाई बालो वञी पहुतो हो। बाले जे अचण जो ॿुधी भाई कालू बाले जे घर आयो। पहिरियां ई त नानकीअ जी ख़बर पुछी, पोइ भाई बाले गुरुजन जी ख़बर ॿुधाई। जीअं 3 ॾियारा जल में गुम थी विया ऐं मोदी खानो छॾे जंग में वञी वेठा ऐं श्रीचंद जो सुल्तानपुर में रहणु ऐं लक्ष्मी चंद जो माता सां गॾिजी नानाणे वञणु, मतिलबु त समूरो हवाल भाई बाले भाई कालूअ खे करे ॿुधायो। ऐं एतिरो बि चयाईंसि त भाई कालू, तुंहिंजा वॾा भाग चइबा जो अहिड़ो पूरन अवतार तुंहिंजे घर में प्रगट थियो आहे, जंहिंजे दर्शन करण सां जन्म मरण जा पाप नाश थियो था वञनि। एतिरो ॿुधी भाई कालू क्रोध में भरिजी वियो ऐं चवणु लॻो त बाला, जेकी नानक कमायो सो ख़र्च करे छॾियईं। नानक सां सलाही थी मोदी खानो फिटाए, धन विञाए नानक खे जंग में फिटो करे तूं अची घर में सुखी थी वेठे। भाई बाले चयो त तव्हां मूं ते क्रोध छो था करियो? समूरो हवाल माता नानकीअ खां घुराए वठो। मूं त पाई बि घर में की न आंदी आहे। मां पिणु घर जो कमकार छॾे तव्हांजे चवण ते नानक साहिब वटि रहियुसि। मूंखे बि का बि लालच कान हुई, फ़क़ति दर्शन जो प्यासी थी करे ऐं जनम सफलो करण लाइ मां साहिबनि जी शेवा कंदो हुउसि। एतिरो ॿुधी भाई कालू घर ॾांहुं रवानो थियो। कुझु ॾींहंनि गुज़रण खां पोइ भाई मर्दानो बि तलवंडीअ में आयो, पंहिंजे कुटुंब सां मिली घणो ख़ुशि थियो। एतिरे में भाई कालूअ जो माण्हू मर्दाने खे कोठण लाइ आयो। भाई कालू मर्दाने खे ॾिसी पुछणु लॻो
त नानक कहिड़ी हालत में आहे, सुधरियो आहे या चरियनि वांगुरु आहे। एतिरो ॿुधी मर्दाने चयो त तव्हां कुझु ख़्यालु कोन कयो। श्री नानक तव्हां वटि पूरन अवतार कुल जे कल्याण करण वारो पैदा थियो आहे। जेके मतमंद पापी कलयुग में पैदा थिया आहिनि तिन जे उद्धार करण लाइ हिन पृथ्वीअ ते अवतार धारियो आहे। दीन दयाल सतगुरु हिन वक़्तु एमणाबाद में आहिनि। मां मोकल वठी तव्हां वटि आयो आहियां। वराए जल्द साहिबनि ॾे वेंदुसि। एतिरो ॿुधी भाई कालू तमामु तपी वियो ऐं चवणु लॻो त अड़े डूम कुजाती चवीं थो त तुंहिंजे घर अवतार पैदा थियो आहे। अवतार बि अहिड़ो पैदा थियो आहे जो ॼमण खां घर उजाड़ कयो अथसि ऐं वरी मोदी खानो लुटाए ॿार बचा फिटा करे लोक रीत छॾे फ़क़ीर थी घर घर पियो धिका खाए। ईअं चई अखियुनि में पाणी आणे रोअण लॻो। इहा ख़बर राय बुलार खे पई, जंहिं मर्दाने खे पाण वटि घुरायो ऐं गुरुजन जी ख़बर पुछणु लॻो। मर्दाने चयो त राय जी, श्री नानक ख़ुदा जो रूप धारे पृथ्वीअ ते आयो आहे, जंहिंजी मां केतिरी उपमा करियां। पीरनि जो पीर, मीरनि जो मीर, जंहिंखे दुख बुख असुली कान्हे। एतिरी उपमा ॿुधी राय बुलार वाह वाह करे चवणु लॻो त मर्दाना, मुंहिंजो शरीर हाणे बिरद थी वियो आहे ऐं गुरुजन जे दर्शन जी घणी इच्छा अथमि। तंहिं करे तूं महिरबानी करे हिकु वारी मूंखे श्री गुरु बाबा जो दर्शन कराए। इहो मूं ते अहसान कर। मां तुंहिंजो गुण कॾहिं बि कोन विसारींदुसि। मर्दाने चयो त साईं, मां तव्हांजो घणीअ ख़ुशीअ सां कमु कंदुसि। मां घणे क़दुरु गुरुजन खे अव्हां जे पारां वेनती कंदुसि। पोइ अचणु या न अचणु सो साहिबनि जे अख़्तियार आहे। भाई बाले खे चओ त मूंसां गॾिजी हले त जल्द साहिबनि खे वठी तव्हां वटि अचूं। राय बुलार भाई बाले खे घुराए वेनती करे चयो त कृपा करे मर्दाने सां गॾु वञ ऐं श्री गुरु बाबा खे वेनती करे हिकु वारी मूं वटि वठी अचेसि। एतिरो ॿुधी भाई बाले चयो त राय जी, हिकु दफ़ो छॾे 7 दफ़ा गुरुजन खे वेनती कंदासीं। स्वामी दीन दयाल आहिनि सो तव्हांजो प्रेम ॾिसी छो न ईंदा। एतिरो चई भाई बालो ऐं भाई मर्दानो जल्द तयार थी एमणाबाद में आया ऐं साहिबनि जे अॻियां वेही चरण वंदना कयऊं। साहिबनि कुशल आनंद पुछनि ऐं पिणु राय बुलार जो अहवाल पुछाऊं। भाई बाले हथ जोड़े वेनती कई त स्वामी, राय बुलार तव्हांजे दर्शन लाइ तड़पी रहियो आहे। तंहिं करे तव्हां कृपा करे हली राय बुलार खे दर्शन ॾियो ऐं राय जो मनोरथ पूरो करियो। दीन दयाल सतगुरु फरमाइण लॻा त जेकॾहिं असीं तलवंडीअ में हलंदासूं त पिताजी झगड़ो मचाईंदो, पर राय बुलार सां बि ज़रूरु गॾिजणो अथमि। छो जो राय बुलार घणे क़दुरु यादि करे रहियो आहे, तंहिंजी आश पूरी कबी। बाले अर्ज़ु कयो त स्वामी, राय बुलार लाचारी हालत में आहे। बदन में ताक़त कान अथसि, अखियुनि जी रोशनाई बि घटिजी वई अथसि। न त जेकर तव्हांजो दर्शन हिते ई अची करे। हाणे तव्हां कृपा करे राय खे हली दर्शन ॾियो। श्री प्रभु जी चवणु लॻा त राय जेका वेनती थो करे सो असां ते हिकु दफ़ो हिकु वॾो भार आहे। तंहिं करे हलो त हली इहो भार पाण तां लाहियूं। एतिरो चई साहिब लाले खे चवणु लॻा त भाई, असांखे प्रीतम घणो यादि करे रहियो आहे। तूं असांखे मोकल ॾे त प्रीतम जो दीदार करे अचूं। लाले हथ जोड़े वेनती कई त स्वामी, तव्हां साहिबनि 1 महीने जो अंजाम कयो आहे, सो अञा पूरो कोन थियो आहे। तव्हां हिन दास ते कृपा करे 1 महीनो पूरो कयो। मां हरदम तव्हांजे चरणनि जो प्यासी आहियां, सो मुंहिंजी इहा वेनती कृपा करे क़बूल करियो। साहिबनि फरमायो त 25 ॾियारा तो वटि अची रहंदासूं। एतिरो चई साहिब बाले मर्दाने समेत रवाना थिया। 5 रातियूं पंधु करे तलवंडीअ जे ॿाहिरि चंद्रबान खूह वटि अची वेठा। अॻियां मर्दानो वेठो, पुठियां भाई बालो चंवर खणी बीठो। कंहिं माण्हूअ डोड़ी वञी ख़बर भाई कालूअ खे ॾिनी। ख़बर ॿुधी भाई कालू ऐं भाई लालू डोड़ंदा आया। माता बि ख़बर ॿुधी सा बि डोड़ंदी आई।
तंहिंखां सवाइ शहर जा माण्हू जे घणनि ॾींहंनि जा प्यासी हुआ से बि दर्शन करण लाइ डोड़ंदा आया। साहिबनि उथी माता पिता खे नमस्कार कयो। तंहिंखां पोइ भाई लालूअ ऐं ॿियनि सां ख़ुशि थी गॾिजाणी कयूं। पुट खे फ़क़ीरी बेख में ॾिसी भाई कालू घणो क्रोध में भरिजी वियो। भाई लालू भाउ खे क्रोध में ॾिसी चवणु लॻो त ही वक़्तु क्रोध जो न आहे, तव्हां मुंहिंजो चवणु मञी शांती करियो। हिकिड़ो दफ़ो नानक खे घर वठी हलूं, पोइ सम्झाए घर में विहारे छॾींदासूंसि। एतिरो ॿुधी भाई कालू चुप करे वेठो ऐं भाई लालू श्री गुरु बाबा खे चवणु लॻो त तुंहिंजो चाचो मां आहियां ऐं तुंहिंजे पिता जे समान आहियां, तंहिं करे मुंहिंजो कुझु चवणु मञ। जंहिं वक़्त खां तूं तलवंडी छॾे वियो आहीं, तंहिं वक़्त खां वठी तुंहिंजी माता तड़फी रही आहे। भाई कालू जेकॾहिं तोखे घटि वधि ॻाल्हाए त तूं उनजो फ़िक्र न कर, छो जो तुंहिंजो पिता आहे। बाक़ी माता जो चवणु मञी घर में रह ऐं परदेस वञण जो इरादो न कर। एतिरो ॿुधी साहिब फरमाइण लॻा त असां अहिड़ो घर वञी हथु कयो आहे जंहिंमां ॿाहिरि निकिरणु कठिन आहे। उन घर खां सवाइ ॿिया घर सभु कूड़ा आहिनि। उन्हनि कूड़नि घरनि में वेही सभु माया जे जंजाल में फासी विया आहिनि ऐं पंहिंजी उमिरि अजाई विञाए रहिया आहिनि। अॻियां हथे ख़ाली हली लजायमान थींदा। एतिरो ॿुधी भाई लालूअ चयो त हेॾां तुंहिंजी माता बीठी आहे ऐं होॾां भाई कालू बि बीठो आहे। तंहिंखां सवाइ सभिनी जी मर्ज़ी आहे त तूं कुटुंब परिवार में हली रह। फ़क़ीरीअ मां तोखे छा थींदो? साहिबनि फरमायो त मुंहिंजो परिवार वॾो आहे जंहिंमें मां रहां थो। मुंहिंजो पिता प्रेम ऐं माता सुमत आहे जे मूंखे प्यार सां लोॾनि था ऐं संतोख मुंहिंजो दायो आहे। खिम्या मुंहिंजी भेण आहे, बैराग मुंहिंजो भाउ आहे ऐं सत मुंहिंजो चाचो ऐं ज्ञान मुंहिंजो पुटु आहे, जंहिं सभिनी मिटनि माइटनि में मुंहिंजो नालो वधाए घणो सुख ॾिनो आहे ऐं उनखे वरी अज्ञान रूपी पुटु उनखे वरी विज्ञान रूपी पुटु पैदा थियो आहे, जंहिं अज्ञान रूपी ॾालट सभु नास करे छॾी आहे। उहो सुख ॾियण वारो कुटुंब मूंखे अहिड़ो मिलियो आहे जो उन में मां घणो सुखी थो रहां। ईअं चई साहिब माठ करे वेठा। भाई लालू भाई कालूअ खे चवणु लॻो त नानक असांजे चवण खां ॿाहिरि आहे, तंहिं करे हाणे राय बुलार वटि वठी हलोसि त उहो सम्झाइसि। पोइ साहिबनि खे चयऊं त राय वटि हलंदा। श्री गुरु बाबा राय जो नालो ॿुधी यकदमि उथी खड़ा थिया ऐं राय वटि हलणु लॻा। राय बि घणी आश रखियो वेठो। ओचितो कंहिं माण्हूअ डोड़ी वञी चयुसि त श्री गुरु नानक साहिब जन अचनि पिया। साहिबनि जो अचणु ॿुधी राय खे घणी ख़ुशी थी। पहिरियों गानो पूरो थियो। बोल गुरु नानक देव की जय। बोल परशोत्तम भगवान की जय। अध्याय 20। श्री सूत जी महाराज चवण लॻो त ही अधिक महीने जो महात्म सभिनी में श्रेष्ठ आहे। हिन खां मथे पापनि जे पीड़ा कटण वारो ॿियो को बि विर्त कोन्हे। राजा पंहिंजे मन में इहो ई वीचार करे रहियो त ऋषि वाल्मीकि अखि छिंभ में मुंहिंजो सारो अज्ञान नाश करे छॾियो। काम क्रीड़ा में मगन, भोगन ऐं रोगन में फाथल राति ॾींहं मां विषयनि जी वासना कंदो रहां थो। मां विषय खे धिकार आहे जो स्त्रियुनि जो कीड़ो बणिजी मिर्गनि वांगुरु लुचंदो रहां थो। हिन असार संसार में कोई बि पदार्थ स्थिर न आहे। मुंहिंजे अकुल ते लानत आहे। अहिड़ीअ तरह ॾाढो व्याकुल थी मन ई मन में मुनीअ जे वार्ताउनि ते वीचार करे चवणु लॻो त हे भॻवान, मां महामूर्ख हाणे छा थो करे सघां। सॼे संसार जे पालना करण वारे विष्णुअ जो मां आराधन न कयो
सदाईं चिंता रूपी रोग मूंखे व्याकुल कंदो रहियो। भोगन मूंखे भोगे छॾियो। काम कहिड़ो न महाबली आहे। सियाणनि खे सो अंधो करे कीअं नीअ में नाथ नचाए थो। भानुमतीअ जे भोज पुठियां सो घोड़ो करे डुकाए थो। रामचंद्र सीता जे पोयां बन बन में भिटकाए थो। हेमा जंहिंसां पाए थो झटि तंहिंजो तॾो खणाए थो। मां नारीअ जो रूप ॾिसी मोहिजी वियो आहियां। मानखा देईअ जो जामो रत पोइ रोग मूत्र विष्टा ऐं गोबन जे लाड़ सां गंदो थियो पियो आहे। एतिरो चई मन खे हिन तरह सम्झाइण लॻो। छाते करे गुमान पुतली चमड़े जी, माग त हितड़े कंहिंजो नाहे। हूअं मुट जो तूं पुतलो आहीं, धमपल जो मिजमान पुतली चमड़े जी। पाणीअ जो जीअं फोटो आहे, जगत सॼो तीअं खोटो आहे। सुपने जो सामान पुतली चमड़े जी। नाहे नेंब जोबन जवानी, चार ॾियारा दाणो पाणी। गफ़लत जो गुज़रान पुतली चमड़े जी। मामा करे मरी विया केई, जोधा जवान जंगी वा जेई। राम कृष्ण भगवान पुतली चमड़े जी। कम ते कदम संभारे खण तूं, हिरस खे हो त कुहाड़ो हण तूं। पाए पद निर्वाण पुतली चमड़े जी। हेमा हरिदास सदाए, चार पदार्थ पल में पाए। जप तप जोग स्नान पुतली चमड़े जी। वरी मन खे चवण लॻो त हे मन, ॾिस त ही 7 ॾींहं दुनिया जा, दुनिया 4 ॾींहंनि जो चुटको आहे। सुपने जी न्याई जेकी बि बासी रहियो आहीं, सो सभु मिथ्या ई मिथ्या आहे। जीअं नाटक जे खेल में नाना प्रकारनि जा जीव ऐं रंग रूप ॾिसण में था अचनि ऐं समो पाए गायब थी वेंदा आहिनि, तीअं हिन पृथ्वीअ जा छा राजा, छा रंक, छा मर्द, छा जालूं, छा ॿार, छा ॿुढा, सभु पंहिंजो हस्ती रूप खेल खेले वक़्तु पाए पर्दे जे पुठियां गायब थी वेंदा। तूं स्त्रीअ जे मोह रूपी ॼार में फासी खाली पंहिंजो खानो ख़राब करे रहियो आहीं। अची जाल जहरी ऐं विख जी कटारी, नरक में निभागिण हणे थी हचारी। अंगन में उनईअ जे ज़हर ज़ोर वारो, छॾे मन खे मोहे विझी मोह ॼारी। रहे थण में रहिजन सदा काम कहरी, हणे दिलि खे दाड़ो वॾो आ विकारी। हणे जंहिंखे ॾंगड़ो छुटे की न हरगिज़, सवें साध मोए भगत संत बारी। बछे अख जी भणची कछे कान जंहिंते, करे घोट घायल विझी पेच प्यारी। माकोड़ा माकोड़ियूं ॼणे धीअ पुटड़ा, वधे वल जगत में बिरह जी बहारी। वासिंग खां वधारे हणे फूक फण सां, फासिज की न फंद में हेमा कजु होशियारी। स्त्रीअ जे मुंहं में फासी मां पंहिंजी हालत बिल्कुलु ख़राब करे छॾी। काल जो राति ॾींहं कुलनि ते कुहाड़ो खयो बीठो आहे। हाय, मां उन्हीअ खे बि भुलाए छॾियो। उन्हीअ में को शक न आहे त मुक्ति मार्ग में स्त्री अटकाव विझण वारी आहे। काल रूपी मुआणो पंहिंजो जार पखेड़े मां जहिड़ियूं हज़ारे मछलियूं रोज़ फासाए रहियो आहे। हीउ संसार दुख रूपी गरम जल सां भरियो पियो आहे। न मुंहिंजो कोई मिट आहे, न माइट आहे, न भाई आहे, न बंधु आहे। फ़क़ति मोह माया जो जाल विछायल आहे, जंहिंजे फासीअ में राति ॾींहं फतकी रहियो आहियां। सॼो संसार मतिलब जो आहे। दुनिया आहे धोखेबाजी, अजब जंहिंजो चालो आहे। छाजी माया, छाजी काया, छाजो संडू सालो आहे। कॾहिं हीअ फिरे, कॾहिं हूअ फिरे, ही चरखे वारो चालो आहे। फिरेब दगा दौलाब जो सारो, कूड़ो टाल मटालो आहे। कॾहिं ॿार ॼमियो, कॾहिं जवान थियो, कॾहिं शहवत में शैतान थियो, कॾहिं ॿुढो बणियो अरमान थियो, कॾहिं लॻो अकुल खे तालो आहे। कॾहिं नर बणियो, कॾहिं मादी आहे।
कई शौक़ मंझां मूं शादी आ, जनम मरण जे जार में फासी, मस्त बणियो मत वालो आ। कॾहिं पंखी बणियो, कॾहिं ढोर ढगो, कॾहिं मांगर मच खौफनाक खगो, बिल्कुलु बणिजी कॾहिं बगो, कॾहिं लाली आ कॾहिं लालो आ। कॾहिं तोती आ कॾहिं तोतो आ, कॾहिं बणियो बदक जो बोतो आ। कॾहिं खोती आ कॾहिं खोतो आ, कॾहिं कणक रंगो कॾहिं कालो आ। हेमां पार न पाए कोई, कॾहिं सेठ सॼा कॾहिं खालो आ। पिंजरे मां वियो पखी उॾामी, रहियो नेक जो नालो आ। बोलो परशोत्तम भगवान की जय। अम्मा साहिब मुंहिंजे अखिड़ियुनि में, तोखे ॾिसां मां खिन खिन में, तोखे ॾिसां मां खिन खिन में। पलंग विछाय में कुथिर निद्रा, पलंग विछाय में कुतिल निद्रा, पर्दा लगाय में पलक निद्रा, पर्दा लगाय में पलक निद्रा। वेहु अची विच पुतलिन में, वेहु अची विच पुतलिन में, तोखे ॾिसां मां खिन खिन में, तोखे ॾिसां मां खिन खिन में। माता साहिब आओ मुंहिंजे अखिड़ियुनि में, अम्मा साहिब आओ मुंहिंजे अखिड़ियुनि में, तोखे ॾिसां मां खिन खिन में, तोखे ॾिसां मां खिन खिन में। अखियुनि जे अंदरि तोखे ॾिसां, अखियुनि जे अंदरि तोखे ॾिसां, तोखां सवाइ ॿियो कुझु न पसां, तोखां सवाइ ॿियो कुझु न पसां। नैन मिलाया नैननि में, नैन मिलाया नैननि में, तोखे ॾिसां मां खिन खिन में, तोखे ॾिसां मां खिन खिन में। माता साहिब आओ मुंहिंजे अखिड़ियुनि में, अम्मा साहिब आओ मुंहिंजे अखिड़ियुनि में, तोखे ॾिसां मां खिन खिन में, तोखे ॾिसां मां खिन खिन में। सुहिणी सूरत तुंहिंजी आ, सुहिणी सूरत तुंहिंजी आ, जंहिं मोही दिलि मुंहिंजी आ, जंहिं मोही दिलि मुंहिंजी आ। साई ॾिसां मां तन मन में, साई ॾिसां मां तन मन में, तोखे ॾिसां मां खिन खिन में, तोखे ॾिसां मां खिन खिन में। माता साहिब आओ मुंहिंजे अखिड़ियुनि में, अम्मा साहिब आओ मुंहिंजे अखिड़ियुनि
ॾिसां मां खिन खिन में, तोखे ॾिसां मां खिन खिन में। तो बिना गुरु मुंहिंजी कीन सरे, तो बिना माता मुंहिंजी कीन सरे। मुंहिंजे अखियुनि खां तिज न परे, मुंहिंजे अखियुनि खां तिज न परे। दर्शन कयां तुंहिंजो रग रग में, दर्शन कयां तुंहिंजो रग रग में। तोखे ॾिसां मां खिन खिन में, तोखे ॾिसां मां खिन खिन में। माता साहिब आओ मुंहिंजे अखियुनि में, अम्मा साहिब आओ मुंहिंजे अखियुनि में। तोखे ॾिसां मां खिन खिन में, तोखे ॾिसां मां खिन